कराची में बिलावल कॉलोनी में अगवा थियल निंगरीअ जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची जी बिलावल कॉलोनी में महीनो अॻु अगवा थियल निंगरी अजीबा बुल्लो जी बाज़ियाबी लाइ संदसि वारसनि कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अगवा थियल निंगरीअ जे वारसनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त महीनो अॻु संदसि न्याणीअ खे जवाबदार अज़ीज़ आरबाणी ऐं ॿिया अगवा करे विया आहिनि, जंहिंजी FIR पिण दाख़िल कराई वई आहे, पर पुलिस न्याणीअ जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खंया। पुलिस कोई मदद नथी करे। थाने ते कुरान शरीफ़ खणी वियासीं, उन हिकिड़े जवाबदार खे ॿधो, ॿिया जवाबदार हिन ते कोन ॿधा आहिनि। असां बेरोज़गार ग़रीब माण्हू इहे क़ुरान खणी फिरदा था वठूं, हिन उन जे दर ते को बि असांजो अदल इंसाफ़ कोन थियो आहे। असांजो शक जंहिं ते आहे त उन्हनि खे पुलिस वठे कोन थी। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? असां चङनि वॾेरनि जे दर ते भॼी बीठा आहियूं, को असांजी मदद नथो करे। असां मजबूर थी हिते आयासीं, चयोसीं त कंहिंजो न कंहिंजो सहारो वठो वञी, मन न मन अलाह मालिक असांजो कारून थी पए। असां बिल्कुलु बेरोज़गार सफ़ा आहियूं, तंग थी विया आहियूं, भॼी हिक हिक दर ते क़ुरान था खणी वेठूं, को बि असांजी मदद नथो करे। छोकिरी उमिरि 12 साल आहे, इहे सर्टिफिकेट मुंहिंजो साण आहे। मुंहिंजी अगवा करे खणी विया आहिनि, मारे पूरे छॾी अथनि, गवाए छॾी अथनि। मूंखे न ॾसनि छा क़ुरान पाक थाणे ते खणी वई आहियां, उन्हनि न मञियो, क़ुरान खे धिकारे मोटाए छॾिया, पैसा वठी उनखे चालान करे छॾियो अथनि। मूंखे न ॾस ॾिनि था न 15 ॾिन। मुंहिंजी धीअ सफ़ा मारे पूरे छॾे छॾी अथनि, अगवा करे छॾी अथनि मुंहिंजी, न मूंखे ॾस ॾिनि था न छा करनि था। मां जी बेगुनाह मारी हूंदो अलाए छा बि मूंखे नथा ॾियनि ॾस। निंगरीअ जे वारसनि IG सिंध ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त निंगरीअ खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।